नाज़रीन हेडलाइंस वारी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे ॿीहर ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिन्हास खे CDD जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे। घरू काते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिन्हास खे CDD जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे। घरू खाते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। खबर मां शेयर कयूं पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिन्हास खे CDD जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे। घरू खाते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। कराची मां खबर आवाज़ शेयर कयूं पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिन्हास खे CDD जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे, जंहिंजो घरू खाते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे। घरू खाते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिन्हास खे CDD जो सरबराह कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे। घरू खाते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। खबर आवाज़ शेयर कयूं पिया। कराची मां कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो वियो आहे। पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिन्हास खे CDD जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे। घरू खाते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। खबर आवाज़ कराची मां शेयर कयूं पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिन्हास खे CDD जो सरबराह मुक़रर कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर कयो पियो आहे। घरू खाते पारां बदिलियुनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। कराची मां तफ़सील मां कंदासीं साग सरकी खां। जी साग आगाह कजो। जी बिल्कुल मारवी ॾिसो, घरू खाते पारां कुछ देर पहिरियों इहो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिंमें एडिशनल IG कराची अमन कायम करण में मुकम्मल तौर ते नाकाम थी चुको आहे। इमरान याकूब गुलाम नबी मेमण खे हिकु दफ़ो ॿीहर कराची चीफ पुलिस मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त जावेद अख्तर ओडो के स्पेशल ब्रांच में मुक़रर कयो वियो आहे। इमरान याकूब मिन्हास के CDD में मुक़रर कयो वियो आहे। ॿुधायो वञे त 7 खां 8 महीननि में जेको स्ट्रीट क्राइम में वाध थियो आहे, तमामु घणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके वारदातियूं आहिनि उहे बेगुनाह शहरियुनि जा जेके क़तल आहिनि, फुर्जी मज़म्मत जेके वाक़ियात पेश अचनि, उन हवाले सां जेको आहे इमरान याकूब मिन्हास खे उहिदे तां हटायो वियो आहे। गुलाम नबी मेमण पारां उनखे जेको आहे कराची पुलिस चीफ मुक़रर कयो वियो आहे। ॿुधायो वञे त
नई हिकिड़ी टीम जेको आहे मुक़ररु करण पियो वञे। कराची पुलिस चीफ जंहिंमें कराची जा मुख़्तलिफ़ जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जी स्क्रूटनी बि थींदी आहे। उन हवाले सां मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ज़रियनि वटां ख़बर पई त कराची जा मुख़्तलिफ़ जेके SSP आहिनि उन्हनि में बि जेको आहे रदो बदल कयो वेंदो, जंहिंमें कोरंगी ईस्ट ऐं वेस्ट में जेके SSP मुक़ररु थियल आहिनि उन्हनि जो तब्दीली जो बि इम्कान आहे। ऐं ॿुधाए पियो वञे त कराची पुलिस चीफ जेको मुक़ररु थी चुको आहे नओं गुलाम नबी मेमण पारां उन पारां हिकिड़ी टीम बि ठाही वञे जेकी कोशिशि कंदी त जेको कराची में बेगुनाह शहरियुनि जी जेके जानियूं आहिनि उहे ज़ाया थियनि थियूं। जेको स्ट्रीट क्राइम में वाध थिया आहे उनखे रोकण जे लाइ टीम जेको आहे कमु कंदी। गुलाम नबी मेमण पारां जेको चार्ज आहे उहो वरितो वियो आहे ऐं सूमर खां जेकी टीम आहे उहा मुक़ररु कई वेंदी। जिते स्ट्रीट क्राइम जा वाक़िया पेश ईंदा त उते उहा पुलिस पहुची करे शहरियुनि जी मदद बि कंदी ऐं मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार कंदी। कुझु ॾींहंनि में SSP ऐं जेके ॿिया पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जी तब्दीली जो जेको इम्कान आहे उहो बि नज़र पियो अचे। जी महिरबानी साहु काॻ करण जे लाइ। जी नाज़रीन, ख़बर मां शेयर कई पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़ररु कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब नाज़ खे CDD जो सरबराह मुक़ररु कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़ररु कयो वियो आहे। घरू खाते पारां बदिलनि ऐं मुक़ररनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची मां शेयर कई पिया। कराची पुलिस जो सरबराह तब्दील कयो पियो आहे। गुलाम नबी मेमण खे हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस जो सरबराह मुक़ररु कयो पियो आहे। कराची पुलिस जे अॻूणे चीफ इमरान याकूब मिनास खे CDD जो सरबराह मुक़ररु कयो पियो आहे, जॾहिं त जावेद आलिम ओडो खे एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़ररु कयो वियो आहे।